अस्सलाम वालेकुम। वेलकम साले पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश आयो तो भी सही है। हाँ पाण पीएसटी जे पास्ट पेपर में ही प्रॉब्लम कंदासीं। इनका पहिरियों भी पाण जो प्रॉब्लम हो मैथ जो अपलोड किया 57 नंबर है ही पास्ट पेपर के हिसाब से। ठीक है, इनमें छा तो चे त इफ एक्स बराबर हुए -2 हुए देन 2x स्क्वायर छाजे बराबर थींदो। सफ़ा 16 पाण खे याद छा रखणो त जेका 21 ऐं 32 में पावर हिते ॾिसो 32 में पावर आहे ऐं हिते 21 में आहे। 32 में जेकॾहिं पावर हुजे त पोइ सदाईं जेको जवाबु हूंदो हुई हू प्लस में हूंदो। छाजो वाधू जो हूंदो, प्लस जो हूंदो जॾहिं 32 में पावर हुजे। त जेकॾहिं 21 में पावर हुजे ऐं जेको नंबर एक्स जी वैल्यू पाण पुट कंदा हुजूं हू माइनस में हुजे। छा त पावर 21 हुजे आड हुजे मथे पावर ऐं जेकी एक्स जी वैल्यू या वाई जी जंहिंजी भी वेरिएबल जी वैल्यू पाण पुट कंदा हुजूं त हू माइनस में हुजे त पोइ सदाई पंहिंजो जवाबु माइनस में ईंदो। ठीकु आहे। ऐं हिते जेकॾहिं जेको पावर आहे वेरिएबल जो मथां जेको पावर आहे हू इवन आहे मतिलबु ॿधी आहे त जवाबु सदाई प्लस में ईंदो। ठीक थी। हाँ ही चेक क्यों था ऐं ही पहिरियों सवाल है ही भी करे वठो। इनमें छा थो थिए त 16 सफ़ा पाण छा करिणो आहे 2 ऐं एक्स जी जाइ ते -2 पुट करे छॾिणो। ही -2 लिखी छॾियो ऐं हिन जे मथां स्क्वायर ही जेको आहे हू लिखियो। सही थी वियो। हाणे पाण खे ख़बर आहे त पावर जी माना छा हूंदी आहे। पावर जी माना हूंदी आहे त बाबा जेतिरी पावर आहे ओतिरे भेरे जंहिं अंग जे मथां पावर आहे। हिन अंग जे मथां पावर आहे त ही 2 भेरे पाण में ज़रब थींदो। 2 - 2 ज़रबिया -2। ठीक थी वियो। ही पाण में ॾिसो 1 2 ही 2 जेका आहे 2 भेरे ज़रब थी वियो। हाणे माइनस माइनस प्लस थी वियो। ठीकु आहे। ऐं ॿिनि खे ॿिनि सां ज़रब कयोसीं त 4 थी वियो। ओके थी वियो। हाणे ही 2 ही जेका ऐं ही 4 जेका आहिनि हिते लिखी छॾियासीं। ही प्लस जी निशानी लिखण जी ज़रूरत न आहे। न लिखे जेकॾहिं न लिखियलु हुजे त मतिलबु प्लस जी आहे। ॿिनि खे चइनि सां ज़रब कयोसीं त जवाबु 8 आयो। हाणे ॾिसो ही 8 प्लस जा ई आहिनि छो जो हिननि जे साम्हूं को निशानी न आहे। जेकॾहिं निशानी लिखो त को हर्ज न आहे। ओके थी वियो। हाणे ॾिसूं था त पाण ही जेको आहे हिन में भी एक्स जी वैल्यू जेकी आहे हू माइनस में आहे। बाक़ी पावर जेकी आहे हू 21 आहे त हिते जेको भी जवाबु ईंदो हू माइनस में ईंदो। ठीकु आहे। हाणे साॻियो तरीक़ो एक्स जी वैल्यू ही पाण हिकु भेरे लिखी वठूं। एक्स जी वैल्यू लिखूं हिते ऐं मथां पावर जेकी 3 आहे हू ॾेई वठो। सही आहे। हिते हिकु भी पावर थी सघे थी 5 भी थी सघे थी। ठीकु आहे। मतिलबु 21 हुजे 8 हुजे पोइ ही कमु हलंदो। पोइ मतिलबु जेको भी ही वैल्यू जेकी आहे एक्स जी हू माइनस में हूंदी ऐं पावर जेको आड हूंदो त जवाबु सदाई माइनस में ईंदो। सही आहे। हाणे हिते लिखी वठो ही हिनखे पहिरियों 3 जे मथां पावर 3 आहे त हिन जो मतिलबु आहे 3 पाण में 3 भेरे ज़रब थींदा। ठीकु आहे। हाणे पहिरियों निशानियूं पाण में ज़रब करे वठूं। माइनस माइनस प्लस प्लस माइनस माइनस। हिन जे बारे में ही जेका रूल्स ऐं रेगुलेशन आहिनि निशानियूं जेकी पाण में ज़रब थियनि पियूं हिन जे बारे में हिकु असांजी 14-15 मिंटनि जी वीडियो आहे हू मां हिन जी डिस्क्रिप्शन में ॾेई थो छॾियां ऐं कमेंट में भी पिन करे थो छॾियां। हू ॾिसजो त अहिड़ा को भी प्रॉब्लम तव्हांखां कॾहिं भी मिस न थींदा। सही आहे। हिते भी पाण कयूं था बाक़ी हू ज़रूरु ॾिसजो। हुन में पाण तव्हां ब्रेकेट्स जेकियूं भी थींदियूं आहिनि डिंगियूं विंगियूं ठीकु आहे रूल्स रेगुलेशन जेका बेसिक मैथ जा आहिनि हू सॼा तव्हांखे अची वेंदा। ही प्रॉब्लम छा हिन खां ॾुखिया भी तव्हां आराम सां करे वेंदो। ठीकु आहे। माइनस माइनस प्लस थी वियो प्लस माइनस माइनस। ठीकु थी वियो। 3 खे 3 सां ज़रब कयो त 9 थी विया। 9 खे 3 सां ज़रब कयो त 27 थी विया -27। हाणे इन जी जाइ ते पुट करणो ही 27। सही थी वियो -6। हाणे
हाँ हिंजे साम्हूं प्लस जी निशानी आहे, हिंजे साम्हूं माइनस जी आहे, प्लस माइनस माइनस ॿिनि खे 27 सां ज़रब कयो त थी विया। ठीकु आहे, हाणे ॾिसो त हिन में बि एक्स जी वैल्यू माइनस में हुई, बाक़ी पावर जेको हुयो हू इवन हुयो, बदी हुयो, हिन करे जवाब जेको आहे उहो प्लस में आयो आहे। ऐं हिन में जेको पावर आहे हू 21 आहे, आड आहे, त एक्स जी जेकी वैल्यू हुई हू माइनस में हुई, त हिन जो जवाब जेको आहे हू माइनस में आयो आहे। ईअं ई तव्हां यादि रखो त जेकॾहिं पावर बदी आहे त उनजो सदाई जवाब प्लस में ईंदो, ऐं जेकॾहिं पावर 21 आहे ऐं वैल्यू जेकी एक्स जी या वेरिएबल जी जेकी तव्हां वैल्यू पुट कयो पिया हू माइनस में आहे, त जवाब भले केतिरी मर्ज़ी पावर 21 में छो न हुजे, 1 हुजे, 3 हुजे, 27 हुजे, 31 हुजे, हुजे 21, पावर छो न हुजे, हुनजो जवाब जेको हूंदो हू अखियूं बूटे तव्हां हुनजे साम्हूं माइनस ॾेई सघो। ठीकु आहे, हाणे ॿी मिसालूं कीअं था कुझु हिकु ॿ, जेकॾहिं पावर एक्स जी मथां पावर 4 हुजे, ठीकु आहे, ऐं एक्स जी जेकी वैल्यू आहे हू -2 हुजे। हाणे पाण मालूम करिणो आहे त एक्स जी हिते वैल्यू छा हूंदी, -2 हुजे ऐं एक्स पावर 4 जी वैल्यू छा थींदी, छा जे बराबरि थींदो, सफ़ा 16। पाण छा करिणो आहे, एक्स जी जाइ ते -2 पुट करिणा ऐं मथे पावर 4 ॾेई छॾणी आहे, 4। हाणे पावर 4 जो मतिलबु इहो आहे त माइनस जा 2 4 भेरे पाण में ज़रब थींदा, सही थी वियो, 1 2 3 4। हाणे निशानियूं पहिरियों, सभिनी खां पहिरियों पाण निशानियूं ज़रब कंदो, निशानियूं ज़रब करे वठो, माइनस माइनस प्लस, प्लस माइनस माइनस, माइनस माइनस प्लस, ठीकु थी वियो। हाणे जेका 2 हू पाण में 4 भेरे ज़रब करे वठो, ॿिनि खे ॿिनि सां ज़रब कंदासीं त 4 थी विया, 4 खे ॿिनि सां ज़रब कंदासीं त 8 थी विया, 8 खे ॿिनि सां ज़रब कंदासीं त 16 थी विया। हीअ पंहिंजो जवाबु, ठीकु आहे, हीअ बि वेरीफाई थी वियो हितां वारो। हाणे पाण जेकॾहिं चौथी मिसाल खणूं था, हिन में वाए पाण वेरिएबल खणूं था, हिन जे मथां पावर जेकी आहे उहा पाण 5 रखूं था, सही आहे, ऐं वाए जी जेकी वैल्यू आहे हू जेकॾहिं इफ वाए छा जे बराबरि हुजे, -2 जे, त पोइ छा थींदो, साॻियो ई तरीक़ो पाण -2 मथां पावर 5 ॾेई छॾंदी, ठीकु थी वियो। हाणे इन्हनि खे पाण में ज़रब कंदासीं, -2 खे 5 भेरे ज़रब कंदासीं, -2 ज़रबिया -2 ज़रबिया -2 ज़रबिया -2 ज़रबिया -2, 1 2 3 4 5। हाणे निशानी जेकी आहे हू मतिलबु 21 आहे, माइनस जी निशानी जेकी आहे हू 5 भेरे आहे, 1 2 3 4 5 भेरे आहे, त हीअ पकी ॻाल्हि आहे, हिन जो जवाबु जेको थींदो रिज़ल्ट हू माइनस में थींदो। कीअं, माइनस माइनस प्लस, प्लस माइनस माइनस, माइनस माइनस प्लस, प्लस माइनस माइनस, ठीकु थी वियो, माइनस अची वियो। हाणे ॿिनि खे हिननि खे पाण में ज़रब करे वठूं, ॿिनि खे ॿिनि सां ज़रब कंदासीं त 4 थिया, 4 खे ॿिनि सां ज़रब कंदासीं त 8 थिया, 8 खे ॿिनि सां ज़रब कंदासीं त 16 थिया, 16 खे ॿिनि सां ज़रब कंदासीं त 32 थिया। हाणे ॾिसो त सम्झ अची वियो, जेकॾहिं अञा बि न सम्झायो हुजे त कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलंदा नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।